सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वजीरिस्तान में ऑपरेशन 5 दहशतगर्द माची विया। ISPR मूजिब फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी डेवर दौरान सिक्योरिटी फोर्स जा 4 अहलकार शहीद थी विया। शहीदनि में नायब सूबेदार ताइब शाह ऐं लांस नायक गुलाब ज़मान, लांस नायक मुज़मिल महमूद ऐं लांस नायक हबीबुल्लाह शामिल। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जहिड़ी लानत जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। चीफ जस्टिस पारां सुप्रीम कोर्ट में 97 अरब रुपयनि जा बुधनी हेठि टैक्स केस सुपलाइण जो फ़ैसिलो। चीफ जस्टिस याह्या आफ़रीदी जुडिशियल कमीशन जो इजलास सुभाणे 2 वॻे तलब करे वरितो। इजलास में सिंध हाई कोर्ट में आइनी बेंचिस लाइ जजिस जी नामज़दगीअ ते ग़ौर कयो वेंदो। दहशतगर्दी ट्रोड़ अदालत जे इंतजामी जजिस जो सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जी सदारत हेठि इजलास। पधराई मूजिब दहशतगर्दी ट्रोड़ अदालती जी कारकर्दगी जो जाइज़ो वरितो वियो। ATC जे केसनि में इंसाफ जी फराहमी यकीनी बणाइण लाइ अहम चैलेंजिस जो जाइज़ो वरितो वियो। पधराई मूजिब चीफ जस्टिस याह्या आफ़रीदी इंसाफ मिलण में देर न थियण खे यकीनी बणाइण ते ज़ोर ॾिनो। ब्रीफिंग में चयो वियो त मुल्क में हिन वक़्त 2273 केस ATC जी ॿुधणी हेठि आहिनि। सिर्फ़ सिंध में 1372 केस फ़ैसिलनि जे इंतज़ार में आहिनि। चीफ जस्टिस इजलास में ख़िताब कंदे चयो त बहितरीन कारकर्दगी वारे जजिस खे परॾेह में तरबियत जा मौक़ा मिलण घुरिजनि। IMF खां $1 अरब जी क्लाइमेट फाइनेंसिंग लाइ पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते थींदियूं। IMF जी टीम 11 नवंबर खां 15 नवंबर ताईं पाकिस्तान में बजट हदफ़ ऐं माशी कारकर्दगी जो जाइज़ो वठंदी। IMF जी टीम मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण जे हवाले सां बजट मुख़्तस करण लाइ ज़मीनी हक़ीक़तुनि जो जाइज़ो पिणु वठंदी। ज़रियनि मूजिब IMF पाकिस्तान खे 2030 ताईं मुतबादिल ज़रियनि खां 60% एनर्जी हासिल करण जी ख़ातिरी कराई हुई। जजिस जे हाउस रेंट ऐं जुडिशियल अलाउंस में वाद जो नोटिफिकेशन जारी। हाउस रेंट 68,000 मां वधाए 3,50,000 रुपया कयो वियो। नोटिफिकेशन मूजिब जजिस जे जुडिशियल अलाउंस 3,42,000 मां वधाए 10,90,000 कयो वियो। वक़्ती सदर जी मंज़ूरी खां पोइ कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ऑस्ट्रेलिया जे हाई कमिश्नर नेल हॉक्सन चयो आहे त सिंध सरकार इंडस डेल्टा जो तहफ़ुज़ ऐं सामूंडी जीवत खे गतराइण खां महफ़ूज़ रखियो वञे। सिंधु दरिया जे पाणी जो इंडस डेल्टा में छोड़ समुंड खे अॻिते वधण खां रोकण जो कुदरती ज़रियो आहे। इंडस डेल्टा जी तमामु शानदार तारीख़ आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हू सिंधु दरिया जो हेठियां इलाइक़ो हुजण सबबि पाणीअ जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। समुंड में जेतिरो पाणी वञणु घुरिजे ओतिरो मौजूदु न आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां ऑस्ट्रेलिया जे हाई कमिश्नर नेल हॉक्सन जी मुलाक़ात क़दीमी आसारनि, माहौलियात, दरियाहनि जे निज़ाम ऐं इंडस डेल्टा ते ख़्यालनि जी ॾे वठि। KP हुकूमत जो IG इस्लामाबाद ख़िलाफ़ FIR दाख़िल कराइण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी सदारत हेठि सूबाई काबीना जे इजलास में IG इस्लामाबाद ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। इतलात वारे सूबाई वज़ीर बैरिस्टर डॉक्टर मोहम्मद अली सैफ चयो आहे त IG इस्लामाबाद ते पख्तूनख्वा हाउस ते हमले जी FIR दाख़िल कराई वेंदी। सेहत वारी सूबाई वज़ीर जिना अस्पताल में फैमिली प्लानिंग स्किल लैब जो इफ़्तिताह करे छॾियो। डॉक्टर अज़रा पेचियो चयो आहे त लैब में सहूलियतुनि खां सवाइ डॉक्टरनि ऐं हेल्थ वर्कर्स खे तरबियत बि ॾिनी वेंदी। हिन भेरे MD केट में 38,000 खां मथे उम्मीदवारनि हिसो वरितो हो। एतिरे वॾे अंग में टेस्ट में शफ़ाफ़ियत बरक़रार रखणु ॾुखियो हूंदो आहे।
हुआ MD टेस्ट की मुखालिफ है। चाहे थी त मेडिकल में दाखिला लाइ हर यूनिवर्सिटी पान टेस्ट वठे। पोलियो जो मसलो इहो आहे त सेवरेज में पोलियो वायरस मौजूद है। पाकिस्तान फलस्तीन मसले जो बरियासती हल चाहे तो गजा में इसराइली अगराई की मजम्मत करूं था। गडियल क़ौमनि जो फोरम गजा में नस्लकुशी बंद कराइण लाइ किरदार अदा करे। परॾेही खाते जी तर्जमान मुमताज ज़ोहरा बलोच जी हफ्तेवार प्रेस ब्रीफिंग चवे थी फलस्तीनियुनि खे हक़ खुद इरादियत ॾिनो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 13 नवंबर ते समिट में शिरकत लाइ बाकू वेंदो। एक माइंडसेट पीपल्स पार्टी खिलाफ नाकारी गालियों कंदो रहे तो पर PPA जी सिंध सरकार अवाम की खिदमत कर रही है। आसिफ अली ज़रदारी औरतुन के बाख्तियार बनाने लाइ मंसूबा शुरू कया। सीनियर सूबाई वज़ीर शाहजलीना मेमन की प्रेस कॉन्फ्रेंस चई सिंध हुकूमत के तरक्याती कमन में तेजी से कम जारी है। सेहत के शोबे में सिंध से को भी मुकाबलो नथो करे सके। वफाकी हुकूमत के कौमी शाहराह से ध्यान दियण घुर्जे। थरडी मोहब्बत वेझो ॻोठ मोहम्मद वरियल क़बरानी में 3 बारड़ा खड में बुॾी विया। ॿिनि जा लाश हथ हिकु ॿार खे बचाए वरितो। ॻोल्हा बाद 6 वरियुनि जी फलक ऐं 5 वरियुनि जे माजिद जा लाश हथ। वर्कशॉप हर सां बिजली जे तारनि मां ओचितो चिणग उथण सबबि 2 पोहरतनि जे घरनि खे बाहि विकोड़ी वई। बाहि लॻण सबबि घर अंदरि पियल समूरो क़ीमती सामान सड़ी खाक थी वियो आहे। मुतासिरनि पारां वाहुर जी अपील। भेड़ा सिटी में 3 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान बाग में जख्मी हालत में हथ अस्पताल मुंतकिल। अब्दुल राफे मेमन ट्यूशन सेंटर में वापसी तां गुम थी वियो। लीमन के बाग में जख्मी हालत में हथ आयो। बरतानिया पार्लियामेंट मशहूर अदाकारा मायरा खान के लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड से नवाजियो। नाले वारी अदाकारा के फनी औरतुन के बाइख्तियार बनाने की खिदमतन ते एवॉर्ड से नवाजियो वियो।